बेशक तव्हां ऐं असां में कुछ अहिड़ा माण्हू आहिनि जेके अहले ज़ुबान आहिनि, सिर्फ़ ज़ुबानी हवाला पसंदि कंदा आहिनि, ज़ुबानी ॻाल्हियूं, ऐं उन्हनि खे घर में बि मज़ो न ईंदो आहे, वञी अहिड़नि जॻहियुनि ते वेंदा आहिनि जिथे हवाल पिया लॻनि, फज़ूल ॻाल्हियूं थियनि। अगर उन्हनि खे दीनी मैदान ते लाहींदव त इहे माण्हू पढ़ी तैयार जॾहिं थींदा त इहे सिर्फ़ तक़रीर ऐं वाइज़ करण जो शौक़ु रखंदा। कुछ अहिड़ा आहिनि जेके अहले कान आहिनि, जेके सिर्फ़ ॿुधणु पसंदि कंदा आहिनि। अगर उन्हनि खे दीन जे मैदान में लाहियो त बसि रुॻी ॿुधणु पसंदि कंदा, तक़रीरूं, नातूं, तिलावत रुॻी ॿुधंदा, उन्हनि खे ॿुधण में मज़ो ईंदो आहे। हिकिड़नि खे ॻाल्हाइण में, तक़रीर करण में, वाइज़ करण में मज़ो, हिकिड़नि खे सिर्फ़ ॿुधण में मज़ो। हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके अहले दिलि आहिनि, अहले दिल जेके अहले ज़िक्र चयो वेंदो, उहे ख़ामोश हूंदा आहिनि। उन्हनि खे लज़्ज़त सुकून फ़क़ति क़ल्बी ज़िक्र में मिलंदी आहे। उन्हनि जी नज़र में ज़ुबानी ॻाल्हियूं, उन्हनि जी नज़र में समा दुरुस्त न हूंदो आहे। उन्हनि खे लज़्ज़त ऐं क़रार जेको आहे उहो फ़क़ति क़ल्बी अल्लाह पाक जे ज़िक्र में नसीब थी। इन्हनि खे अहले दिल चयो वेंदो आहे। हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके अहले हाल आहिनि, हाल। उन्हनि खे रुॻी मस्तीअ में मज़ो ईंदो आहे, मस्तीअ में, हाल, कैफ़ियत। महफ़िल लॻी न, ॾिसो पिया जन खे वेहण में मज़ो न पियो अचे, उहे बार बार तवजो पिया वठनि, मस्ती अचे, मस्ती में मज़ो पियो अचे। इन्हनि खे अहले हाल चयो वेंदो आहे। इन हाल वारा, इन्हनि खे परे थी वेहण, तक़रीर, वाइज़ ॿुधणु, नसीहतूं ॿुधणु, ॿुधाइणु वग़ैरह जो कुझु बि आहे, इन्हनि जी नज़र में दुरुस्त न। फ़क़ति मस्ती मस्ती मस्ती, ज़िक्र इलाही, मोहब्बत इलाही जी मस्ती, अहले हाल। कुछ अहिड़ा बि आहिनि जेके अहले नज़र आहिनि, जेके मस्ती खे बि पसंदि न आहिनि कंदा, तक़रीर खे बि पसंदि न आहिनि कंदा, ॿुधण खे बि, शोर शराबे गोड़ खे बि न। तन्हाई में बुज़ुर्गनि जा वाक़िया पढ़िया आहिनि तव्हां, जेके तन्हाई में जबलनि में वेंदा, जबलनि में वञी छा कंदा हुआ, जबलनि में केरु हो? इहे अहले हाल हुया। जबलनि में शोर शराबो न हूंदो हो, खड़को ठुड़को न हूंदो हो, अखियूं बंदि कंदा हुआ, दीदार यार में मुस्तग़रक़ हूंदा। इन्हनि खे लज़्ज़त जुदा, इन्हनि खे मज़ो फ़क़ति अवामुन नास में न, जबलनि में, जंगलनि में, कुंड ते वेही तन्हाई में ज़िक्र करण में मज़ो। इहे अहले नज़र आहिनि, अहले नज़र। रुॻी ॾिसण में मज़ो, जलवे में, दीदार में गुम, मुस्तग़रक़। पर ॻाल्हि ज़रूरु आहे जो जॾहिं इन तव्हां सां मुंहिंजा हेठियां माण्हू अगरि अहिड़नि मामलनि में पवंदा आहिनि न, त पोइ इख़्तिलाफ़नि जो शिकार थी वेंदा आहिनि। हू हुन जी टंग छिकींदो आहे, हुन जी बांह छिकींदो आहे, हू चवंदो आहे मां सही, हू चवंदो आहे मां सही। अॻिले जी मजबूरी, फितरत न सम्झंदा आहिनि त अॻिलियो कहिड़े मक़ाम ते आहे। बुज़ुर्गनि जा केतिरा ई किताब लिखियल आहिनि जेके जंहिं मक़ाम में आहिनि उन्हनि उहा ॻाल्हि कई आहे। सम्झण वारो अगरि अहले बातिन आहे त उन जी ॻाल्हि खे सम्झी वेंदो आहे त हीउ कहिड़े रस्ते सां वञे पियो ऐं कहिड़े स्टाफ जी, कहिड़े शहर जी ॻाल्हि करे थो, उहो सम्झी वेंदो आहे।
अगर आम जो माण्हू हूंदो आहे सम्झी न सघंदो आहे, फितननि जो शिकार थी वेंदो आहे। त सामाईन, मुंहिंजे चवण जो मक़सदु फ़क़ति इहो हुयो त सिलसिले आलिया नक्शबंदीअ में सम्झणु घुरिजे असांजो एतिराज़ फज़ूल, इख़्तिलाफ़ फज़ूल, एतिराज़ फज़ूल, इख़्तिलाफ़ फज़ूल। छो? जॾहिं न ज़िक्र असां कंदा आहियूं नफ़ी असबाब, नफ़ी असबाब कंदा आहियूं, नफ़ी असबाब में छा चवंदा आहियूं? ला इलाहा इल्लल्लाह। उन में हिकु माना जो पहलू ईंदो आहे। नफ़ी असबाब विलायत आहे न, विलायत वली खे, वली लाज़मी उहो ई थी सघे थो जेको हसद कीने खां साफ़ हुजे। उनखे पाक करण जे लाइ जॾहिं ही ज़िक्र ईंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह, त उन में हिकु माना जी ताक़ीद कयो वेंदो आहे, जेका माना है ला मौजूद इल्लल्लाह, ला मौजूद इल्लल्लाह। तंग नज़र न थियणु खपे, वुसात नज़री। तव्हां ॾिसंदा आहियो न हिकिड़ा, अच्छा पहिरियों मफ़हूम सम्झायां, ला मौजूद इल्लल्लाह गवाही ॾींदा आहियूं त अहले हाल जेके आहिनि उन्हनि खे हाल में बि और शइ न इल्लल्लाह। अहले कान जेके आहिनि अगर महफ़िल समा तो उन्हनि खे बि और लज़्ज़त न इल्लल्लाह। ला मौजूद का भी शइ इन्हनि में मौजूद न आहे, अगर आहे त क़ुर्ब इलाही जी लज़्ज़त मौजूद आहे। कंहिंखे अहले हाल बनायो अथई, कंहिंखे अहले कान बनायो अथई, कंहिंखे अहले दिल बनायो अथई, कंहिंखे अहले नज़र बनायो अथई, कंहिंखे अहले ज़ुबान बनायो अथई। मगर हर हिकु जुमिले खे, अगर हर हिकु कैफ़ियत खे ॾिठो वञे त इन में कोई और शइ न, मोहब्बत इलाही जो नूर मौजूद आहे। ला मौजूद इल्लल्लाह, का भी शइ न आहे, ला मौजूद इल्लल्लाह। अल्लाह जी मोहब्बत ई आहे। मफ़हूमी माना कयूं त इहा थींदी, लफ़्ज़ी माना और आहे। जॾहिं अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे फितरत मुताबिक़ पंहिंजी क़ुर्ब इलाही जी हिकु लज़्ज़त अता फ़रमाए थो त पोइ वुसात नज़री थिए, तंग नज़री माण्हू न थिए, वुसात नज़र पैदा करे। ऐं हज़रत सैयदना इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्विर अल-फ़िसानी रहमतुल्लाह ताला अलैह जी इन मामले में अतात करे जो पाण इन समूरनि कैफ़ियतुनि में रहण वारे मोमिन जे लाइ मुखालिफ़त न कंदा हुआ, ख़ामोश थी वेंदा हुआ, उनखे मोमिन सम्झंदा हुआ। त हीउ हिकु नुक़्तो हुयो जेको आउं तव्हांखे सम्झायो नसीहतन। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा YouTube चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।